सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। सकरन शहर में वधंदड़ स्ट्रीट क्राइम के रोकण ऐं मंशियात समेत मुख़्तलिफ़ समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे लाइ डीएसपी सकरन समो ख़ान बुहण मुख़्तलिफ़ इदारनि जो गॾियल इजलास घुरायो, जंहिं में सकरन प्रेस क्लब, नेशनल प्रेस क्लब, प्राइम मीडिया हाउस ऐं शहरी इतिहाद सकरन शामिल हुआ। उन मौक़े ते डीएसपी ॻाल्हाईंदे चयो त मूंखे सकरन में चार्ज संभालींदे कुझु ॾींहं थिया आहिनि। अव्हां खे घुराइण जो मक़सदु गॾियल सहकार सां शहर में अमन क़ाइमु करणु ऐं ॾोहारियुनि जी निशानदही करणु आहे, जंहिं ते खेसि पक ॾियारी वई त असीं शहरी अवां सां हर घड़ी सहकार रखंदासीं, पर पुलिस खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। मोटरसाइकिलुनि जी फुर समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॾोह रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं ते डीएसपी यकीन ॾियारियो त ॾोहनि ते मुकमल कंट्रोल कयो वेंदो। उन खां अलावा व्याज ते कारोबार कंदड़ पिणु मुड़ी वञनि, ॿी सूरत में कार्रवाई कई वेंदी, जंहिं जूं हिदायतूं एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी पारां ॾिनियूं वयूं आहिनि। गजाणी में राव अब्दुल मनान, रज़ा मोहम्मद सियाल, राव ज़फरुल्लाह, कासिम ख़ासखेली, गुल मोहम्मद लगारी, काजी जावेद सनाई, मुनीर अख्तर भट्टी, मोहम्मद मुराद खानज़ादा, सैयद एहसान शाह, सैयद कुतुब शाह, असकर लाखो, नवीद न्याज़ चांडियो, अली बहार मल्हा ऐं मोर चांडियो समेत ॿिया सहाफ़ी ऐं शहरी पिणु मौजूद हुआ।